दुख सुखन जी सूंह। मशहूर चवणी आहे त दुख सुखन जी सूंह आहिनि, जंहिंजो मतिलबु ही आहे त दुखन खां पोइ सुख आहिनि। सुख जो मतिलबु ऐश इशरत राहत ऐं आराम जी ज़िंदगी गुज़ारणु आहे। दुखन जो मतिलबु ॾोझरा मुसीबतूं ऐं तकलीफ़ूं आहे। हर दुख पोयां सुख लिकल आहे। मतिलबु त मेहनत मुशक़त ऐं तकलीफ़ बर्दाश्त करण खां सवाइ सुख राहत ऐं आराम नथो मिली सघे। तव्हां ॾिठो हूंदो त सोन निज बि तॾहिं थींदो आहे जॾहिं उनखे बाह में तपाइबो आहे। जॾहिं बाह लोह खे खोरी में विझे थो पोइ ई बा किरदार थी निकिरे थो। अहिड़ी तरह दुनिया जी मुसीबतनि खे मुड़ुस थी मोह ॾियण सां इंसान खे राहत नसीब थिए थी। दुखन जो ॾोलाओ न रुगो हक़ीक़ी महबूब जी मार्फत हासिल करण जो ज़रियो आहे, पर मेलाप जो वसीलो बि आहे। दुनिया जूं नेमतूं शाहाणियूं शौक़तूं बि मेहनत कशालन करण हासिल थियनि थियूं। जन बुज़ुर्गनि महबूब हक़ीक़ी जो मुशाहिदो माणियो आहे। तन बि पहिरें पंहिंजे नफ़्स सां जंग जोटी आहे। पंहिंजे नफ़्स खे जदोजहद जी तरार ऐं रियासत जे खंजर सां कुही दुनिया जा ऐश ऐं आराम फिटा करे मतिलबु त जीरे पाण मारे इहा माणी आहे। दुनिया में ॾिसजे त हिकु मामूली मज़दूर खां वठी बादशाह ताईं हर हिकु उन्ही दुख जे वसीले सुख खे हासिल कयो आहे। तारीख़ जी वर्क गर्दानी करण सां मालूम थींदो त क़ौमनि जे औज ऐं पट पवण जो वाहिद राज़ मस्करो माम ऐं मढ़ियल आहे। फ़क़ति आज़ादी जे अॻुवाणनि खे ॾिसो त उन्हनि केतिरा ई साल ज़ालिम सां मुक़ाबिलो करे पाण खे क़ुर्बान कयो, तॾहिं ई खेनि आज़ादी जहिड़ी नेमत हासिल थी। इन करे चयो वञे थो दुख सुखन जी सूंह आहिनि। दुख इंसान खे संदसि मंज़िल ते पहुचाइनि था। दुख ऐं सुख इंसान जा साथी आहिनि। जंहिं माण्हू फ़क़ति सुख ऐं ख़ुशियूं ॾिठियूं हुजनि ऐं नाज़नि में पलियल हुजे, उहो जेकॾहिं दुख ॾिसंदो त बेहिमत थी वेंदो। पर जंहिं माण्हू पंहिंजी हयातीअ में दुखनि ऐं ॾोझरनि खे सठो हूंदो, उहो वॾी हिम्मत सां उन्हनि खे मुंहुं ॾींदो ऐं दुखनि खां पोइ सुख बि ज़रूरु हासिल कंदो। इहा ई ॻाल्हि भलारे भिट धणी रहमतुल्लाह बि कई आहे त दुख सुखन जी सूंह घोरिया सुख दुखनरी। हज़रत भिटाई रहमतुल्लाह मथे बैत जो मतिलबु इहो आहे त दुखन जी कढ सुख ईंदा आहिनि। उन करे जॾहिं दुख ॾिसबा त पोइ सुख बि मिलंदा। इन करे इहे दुख सुखन जी सूंह आहिनि, जो उन्हनि जे करे ई सुख बि अचनि था। जहिड़ी तरह रूह ऐं जिस्म जो पाण में रिश्तो आहे, अहिड़ी तरह दुख ऐं सुख बि इंसान जा साथी आहिनि। इंसान जी हयाती हिकु गाॾी जीअं आहे ऐं सुख ऐं दुख उन जा फीथा आहिनि। जहिड़ी तरह हिकु फीथे सां गाॾी न हलंदी आहे, अहिड़ी तरह सुख दुख खां सवाइ बि ज़िंदगी जी गाॾी न हलंदी ऐं दुख खां सवाइ फ़क़ति सुख बि कम जो न रहंदो। इन करे दुख ऐं सुख इंसानी ज़िंदगी लाइ ज़रूरी आहिनि।